एड़ो सखावत जो वाक्य बुधाया वाक्य मां परे जो भी नथो कया पाड़े जो वाक्य तो खणा पंहिंजे पाड़े जो वाक्य हाला दरगाह सरवरी जो वाक्य हर तो मखदूम नूह नंढड़ो हुयो हर तो मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह जो वालिद हेॾे आयो मिले सुबुह जो 3 माह सरवरी दरबार भरी पई आहे अमीर वज़ीर वेठा आहिनि ग़रीब गुरबा वेठा आहिनि मखदूम नूह हर तो गौसुल नंढड़ो पीउ जे भर में वेठो आहे हिकिड़ो फ़कीर आहे हर मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह जे वाल साहब खे चई छेमा के 5 रुपया दे 5 रुपयनि जो सवालिया हज मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह जे वाल साहब जो फ़कीर 5 रुपया कोने बाक़ी रुपयो मिलंदुई छा चीज फ़कीर तुझे में 5 रुपया खपन मखदूम नूह रहमतुल्लाह जे वाल साहब जे फ़कीर रुपयो मिलंदो फ़कीर चयोसि मांखे 5 रुपया खपन हींअर फ़कीरनि जा रेट बि चढ़ी विया अथव फ़कीरनि जा रेट हींअर चढ़ी विया हींअर 10 रुपये ते राज़ी नथा थियनि हिकिड़ो फ़कीर असांजे सैदाबाद टूल प्लाज़ा ते फिरी आयो हिनखे मुंहिंजो भाउ ॾे हिन फ़कीर खे ॾे असां हूअं ई ॾींदा आहियूं अलाह जे रस्ते में मुंहिंजे भाउ हिनखे ॾे ॾिनामांसि 50 रुपया चई 50 रुपया वापसि रखो मुंहिंजो अलाह हिनखे 100 जी ज़रूरत आहे ॾिनामांसि 100 रुपया चई 100 रुपया बि वापसि रखो मुंहिंजो फ़कीर छो चई 1000 रुपया खपनि मुझे जो ओ फकीर तो जी तब्दीली आ गई है 1000 का फकीर ने रेट भी चढ़ी गया था हेडी आ रही मुझे बहरहाल अर्ज क्यों कि कन प्या न सखावत डाडे जो सुभान या सखावत सभई कयो सब जो सुभान अल्लाह शुरुआत थी चुकी है सखावत कंदो तो मुखे फायदो थींदो सब जो सुभान अल्लाह वडे आवाज सा कन्या मुड़ी हज़रत मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह वाले साहब जे फ़कीर हेडी आले मुड़ी रुपयो मिलंदी एओ फ़कीर तो जे क़िबला मांखे 5 रुपया खपन फ़कीर कावड़ जी हलियो वियो मखदूम नूह पीर जी गुफ्तगू भी ॿुधई फ़कीर जी गुफ्तगू भी ॿुधई वरी ॿियो ॾींहुं थियो वरी सरवरी दरबार भरी पई वरी साॻियो फ़कीर आयो क़िबला मां कल बि आयो मांखे 5 रुपया खपनि अल्लाह जे रस्ते में मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह सजो हाल साहब जे फ़कीर कल बि चयो मां रुपयो मिलंदी 5 रुपया कोने हाल मखदूम नूह पीउ जी गुफ्तगू ॿुधे पियो फ़कीर जी गुफ्तगू ॿुधे पियो पीउ ॾे बि निहारे पियो फ़कीर ॾे बि निहारे पियो फ़कीर 5 खां लहे कोंदो बाबो रुपए खां चढ़े कोंदो अल्लाह फ़कीर कावड़ जी हलियो वियो मखदूम नूह भी समझी वियो त बाबो रुपए खां मथे न चढ़ंदो फ़कीर 5 खां हेठि न लहंदो कमु ठाहिणो आहे मखदूम नूह डोड़ी वञी फ़कीर खे पहुतो फ़कीर खे जी फ़कीर ॻाल्हि ॿुध केतिरो बि मुरलियूं वॼाईंदे कुझु न थींदो हाणे तरीक़ो तोखे मां थो सम्झायां जे कीअं चाण सुबुह जो तूं अचिजां मां बाबे जे भर में बीठो हूंदुमि तो बाबे खे चइजां 5 रुपया बाबो चवंदो रुपयो तो तूं हणजां मांखे अख मां कूड़ करे किरी पवंदुसि हथ पेर मां मुंहिंजा ठरी वेंदा पोइ माण्हू चवंदा त फ़कीर जी पिट लॻी आहे तूं बि चइजां त मां बददुआ थो ॾियां मां किरी पवंदुमि माण्हू चवंदा फ़कीर जी पिट लॻी आहे पोइ त तूं 5 रुपया थो चई बाबो तोखे 5 लख ॾींदो पोइ जंहिंमहिल पैसा तोखे जाम मिलनि रुगो कन में चइजां त उथे यार कमु थी वियो मां पाणी उथंदुसि ॾाढे जो सुभान सखावत जो अंदाज़ सब जो सुभान ये त्योड़ी दियो सरवरी दरबार भरी पई साॻियो फ़कीर आयो हज़रत मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह बजबे जे भर में बीठो वज़ीर अमीर ग़रीब गुरबा वेठा फ़कीर तो जे क़िबला जो त्योड़ी मां 5 रुपए जो सवाली मूंखे 5 रुपया ॾे मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह जो वाल साहब जे फ़कीर रुपयो मिलंदई तेरे फ़कीर तो जे क़िबला
मांखे अॼु बि मोटाईंदो मां के बदवा थो ॾियां जंहिं महिल ईअं जो ॾींहुं त मखदूम रड़ करे ज़मीन ते किरियो ईअं जो फ़कीर जो त मखदूम बि ज़मीन ते किरियो अखियूं खणी बंदि कयूं माण्हुनि फ़कीर खे काबू कयो मखदूम नूर रहमतुल्लाह जे वाल साहब खे चयसि फ़कीर जी पिठ लॻी वई बदवा लॻी वई हाणे सी फ़कीर खे मिनतूं हकीम भी आया मखदूम नु उथई न ही त्रियूं हे घणे पेरन में चूंडड़ियूं हणन उथई फ़कीर के जो फ़कीर तू का दुआ कर तुझी बदवा लगी आ चीज़ अवल मांगे पैसा दियो जे बाबा इनके जेतरा खबर ओतरा दियोस फ़कीर भैया की घणी ये गोदड़ी विछाई सजी पैसन से भरे दिनोस हे न्यारे मुनि फ़कीर जो ताने एतरो माल मिली वाल हाने पिनण जी जरूरत ही कोनी हाणे मां वञी बनी भी वठंदुसि हे न्यारे मुनि अर्ज कयुमि फ़कीर जो क़िबला पैसा जी यकी भरी भरी चार ता पोते हटो त मां पढ़ाई कया मां पढ़ाई कया माण्हू भी पोते हटिया कन में चई हर गाल ॿुध तू वाकई सच वई शुक्र जो मां तुझे सलाह ते अमल कयो ॾाढो पैसो मिलियो आहे रंग जी पैसो जा मिलियो हाणे ॿार पर उथ त मां वञा मखदूम नो उथ ई न फ़कीर चवंदा मां पियो तोसां ॻाल्हायां तूं मूंखे रस्ते ते मशवरो ॾिनो मां फ़कीर हुयां ॿियो कोई कोन्हे मां फ़कीर पियो तोसां ॻाल्हायां महिरबानी करे उथ सभु मुॾे पिया ॾियारनि मखदूम नो उथ ई न फ़कीर जा हिकिड़ा पघर चढ़नि त ॿिया लहनि फ़कीर बि हिते पियो धड़के पैसा भी वापसि खींचे लॻे थो सच मां मरी दम प्रवासी फ़कीर ने सुबुह को अॼु शाम ताईं बीठो हेड़े मगरिब जी अज़ान आई हज़रत मखदूम रहमतुल्लाह अलैह कलमो पढ़ी उथियो ॾाढे जो सुवाल फ़कीर जी जान बख़्शजी वई फ़कीर वियो मखदूम हो जीअं उथियो पंहिंजे पीउ खां पुछा कि बा फ़कीर काॾे वियो चई हाणे पियो वञे मखदूम नो डोड़ी डोड़ी वञी फ़कीर खे वटि पहुतो चई ख़बर कमु थियो चवंदा कमु थियो बाक़ी तोखे छा मसलो मूं पिनण खां थो कयां जे वरी जे पिनियुसि त हाला न ईंदुसि हाला जो जे वरी मुंहुं बि ॾिसी वञा हे निहारियो पहिरीं तूं चयो त मां किरी पवंदुमि मां सुबुह खां तोखे सॾण लॻो या मूं मानी गिरव न खाधो आहे पाणी न पीतो त मदा तोखे छा पसंदि मखदूम नो फ़कीर खे भागो पाए थो चवंदा तूं नाराज़ न थी मां हिते हुजां त उथां न वॾे आवाज़ फ़कीर थो चए कीअं के फ़कीर अल्लाह जो कसम खणी थो चवां ये टेम ते मां किरियो में शेवा नगर पे कया मुझे सरा मुझे साईं रसूलुल्लाह जी झोली हुई मारबी मोहम्मद करीम जे झोली में पियो में मुझे सही फरमाया तो ओ मखदूम नु हाने पोते वनो तुझे करे फ़कीर वैल में हाने पोते वञा यो खैरात जो अंदाज सखी थी वञो था दुनिया में भी फ़ाइदो कब्र में भी आखिरत में भी ॾाढे जो